पाकिस्तान सुन्नी तहरीक तरफा स्वीडन में कुरान शरीफ की बेहुरमती की सख्त मज़म्मत कई वई आहे। पाकिस्तान सुन्नी तहरीक ज़िले मटियारी के सदर हाफिज तालिब हुसैन जलबानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त स्वीडन में कुरान शरीफ की बेहुरमती जो वाक़ियो इश्तियाल अंगेज़ी और नापसंदीदा अमल आहे। मगरिब जो आज़ादी इज़हार राय जो लिबास ढके करे अहिड़ो अमल 1.5 अरब मुसलमाननि खे तकलीफ़ ॾियणु आहे। मुसलमान मुल्क ख़ास करे हुकूमत पाकिस्तान वाक़े की रस्मी मज़म्मत की बजाय इन मामले के संजीदा तौर ते आलमी फोरम ते भरपूर अंदाज से खणे त जीअं आलम कुफ्र आईंदा अहिड़ो अमल करण खां पासो करे। अहिड़ो अमल करण मुसलमाननि जी दिल आज़ारी करण मज़म्मत जोगो अमल आहे। इन वाक़े की जेतरी मज़म्मत कजे सा घट आहे। जल्द आलमी बिरादरी के नोटिस वठण घुर्जे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।